अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरी टीवी न्यूज़ में बलिकार आहिया मारवी थी। सबका पेरी शामिल का नाज़रीन हेडलाइंस। कौमी सलामती कमेटी का इजलास मिनट्स अदालत में पेश। छापड़ी वज़ीर इजलास में मौजूद हो या न, अदालत से पुछाणो। स्पीकर के वकील नहीं चो तो बड़े वज़ीर इजलास में मौजूद न हो, चीन के दौरे ते वियल हो। नई बुखारी से जवाब ते अदालत पुछो तो कोई ब्रीफिंग कंहिं ॾिनी। नई बुखारी अदालत खे ॿुधायो त कौमी सलामती के सलाहकार मोहित यूसुफ ॾिनी। मौत में चीफ जस्टिस अमृता बंदयाल चयो त मीटिंग मिनट्स में मोहित यूसुफ जो नालो या सही किथे भी नज़र न पई अचे। सुप्रीम कोर्ट में स्पीकर की रूलिंग खिलाफ अस्कुट नोटिस केस से ॿुधणी जारी है। चीफ जस्टिस अमृता बंदयाल की सरबराही में पंचरुखी बेंच ॿुधणी करे रही है। केस से ॿुधणी कंदे चीफ जस्टिस अमृता बंदयाल जो मासिले चयो आहे त बेतमादी रिथ ते वोटिंग थियण घुरिजे हा। मुल्क में को भी आईनी बहरान न है। स्पीकर बेतमादी रिथ ते 28 मार्च ते छो रुद न कई। जस्टिस एजाजुल हसन जो मासिले चयो त वज़ीर आज़म सूरतहाल जो फ़ाइदो वठंदे असेंबली तोड़े छॾी। चीफ जस्टिस पुछाणो कयो त वज़ीर आज़म आर्टिकल 58 जे हदनि खे तोड़ियो, उन जा कहिड़ा नतीजा निकिरंदा। जस्टिस वज़ीर आलम चयो त सुप्रीम कोर्ट आइन जे मुहाफ़िज़ आहे, छा हू हिते वेही गैर आइनी कम करण ॾियो। केस जी ॿुधणी लाइ रज़ा रब्बानी, फारूक एस्टाई, नवीद कमर, नईम बुखारी, बाबर रहमान, अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद ऐं आसिम सवाती सुप्रीम कोर्ट पहुता। उम्मीद है तो सुप्रीम कोर्ट जल्द फैसलो कंदी। मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ कयो आहे त इमरान न्यासी जो मिसाल हिटलर का घटना है। कौम जो मुआशी नुकसान थी रहो है। इमरान न्यासी 3 अप्रैल ते आइन तोड़ियो, हिटलर न्यासी हो, इमरान भी न्यासी है। अज पाकिस्तान केतिरा ई दहाका पुठिते हली वियो है। आचर का अज ताईं सॼो मुल्क मुअत्तल थियल है। उम्मीद है त अॼु असांजूं असेंबलियूं बहाल थींदियूं। पीपल्स पार्टी के नाक़द शेरी रहमान चयो आहे त 5 मिंटनि में मुल्क जो आइन तोड़े वियो। छा समूरी अपोजिशन गद्दार है? सॼो मुल्क ऐं आलमी दुनिया अदालतनि तरफ़ ॾिसी रही है। मुल्क जे आइन खे इंसाफ़ मिलणु घुरिजे। अॻूणी हुकूमत जा समूरा नाला ECL में विधा वञनि। स्पीकर की रूलिंग हतमी होंदी है। कुछ अपोजिशन चवे पई स्पीकर आइन की भनकड़ी कई। PTI अखबार शामिल कुरैशी चयो आहे त अॼु संदन वकील दलील मुकम्मल कंदा। लगे थो आइन केस की अॼु आख़िरी ॿुधणी आहे। कुछ माण्हू चवनि पिया ख़त जाली आहे। इमरान खान की सरबराही में PTI की सियासी कमेटी जो इजलास अॼु थींदो। सियासी कमेटी जो इजलास अॼु मंझंदि वनी गाला में थींदो। असद उमर, फवाद चौधरी ऐं ॿिया शिरकत कंदा। कराची समेत सॼी सिंध में CNG स्टेशनों 3 ॾींहनि लाइ बंद। CNG पंप अॼु सुबुह 8 वॻे खां 10 अप्रैल सुबुह 8 वॻे ताईं बंद रहंदियूं। फ़ैसिलो रिहाइशी इलाइक़नि में गैस की खोट पूरी करण लाइ कयो वियो। मुल्क में कोरोना वायरस से वधीक 197 केसनि की तस्दीक। NIH वॉच गुज़िरियल 28,970 टेस्टूं कई वियूं। हाकारी केसनि की शरह 0.58% रही। सॼे मुल्क में 291 मरीज़नि की हालत गंभीर हुई। गम वठण सां डॉलर ऐं मुद्रासन में टकर सबब नौजवान हयाती विञाए वेठो। क़ौमी शहर ते हादसे में थी वरी जे प्रयास ते मौक़े ते ई दम ॾिसी पियो। पोइ नौजवान जो मर्किंस अस्पताल मुंतक़िल कर दियो। शहीद बशीर खान कुरैशी की 10वीं वरसी अॼु मल्हाई थी वञे। रते डेरे में मुख्य तक़रीब थियल। जसकम जा काफ़िला पहुचण शुरू। चेयरमैन सनाम कुरैशी समेत मरकज़ी अॻवान वज़ारत हासिब व जलसे खे ख़िताब कंदा।
डॉलर जी ऊंची उॾाम, रुपए जी क़दर बि लगातार बेक़दरी जारी। डॉलर 188 रुपयनि जो थी वियो। मार्च जे पहिरें हफ़्ते में डॉलर जी क़ीमत में 10 रुपयनि जी वाधाई।